MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। प्यारो स्टेशन खां रिपोर्टर एहसान अली मरी। प्यारो स्टेशन ते क़ाइमु थरदीप माइक्रो फाइनेंस जे सेमिनट ब्रांच ते मुक़ररु अमले जे अणढंगे रवैये फ़ी लोन ते 5,000 रिश्वत वठण ख़िलाफ़ ॻोठ अब्दुल करीम अबड़ो जे रहवासी इज़त अल्लाह अबड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिन एहतजाज कंदड़ इज़त अल्लाह अबड़े इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ब्रांच मैनेजर वसीम राधण ऐं लोन ऑफिसर मुजाहिद चांडियो बैंक में लोन खणण जे लाइ ईंदड़ मजबूर मूंसां बद इख़लाक़ी जो रवैयो इख़्तियार करे कर्ज़ वठण लाइ ईंदड़ माण्हुनि जी तज़लील करे इन्हनि खे परेशान बणाइण लॻा आहिनि। ऑफिस में नशो वापाराइण सां गॾोगॾु कर्ज़ खणंदड़ खां हज़ारे रुपया रिश्वत वठी पोइ इन्हनि जे लोन करण लॻा आहिनि। हिन वधीक चयो त असां अॻु में बि 2 भेरा थरदीप मां लोन खंयो आहे। अॻु में असां अहिड़ी का बि शिकायत न कई आहे, पर हीउ अमलो लोन खणण ईंदड़ माण्हुनि खे बार बार पंधु कराए माण्हुनि जी तज़लील करे रहिया आहिनि। फ़ी लोन ते 5,000 खां 7,000 रिश्वत तलब करे रहिया आहिनि। मुतासर इज़त अल्लाह अबड़ो थरदीप माइक्रो फाइनेंस जे प्यारे स्टेशन ते मुक़ररु अमले जे अहिड़ी किरियल अमल ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे हिन थरदीप माइक्रो फाइनेंस जे CEO सोनो ख़ान, बिज़नेस हेड मैडम पठाणी, रीजनल मैनेजर, एरिया मैनेजर ऐं ॿिनि आला इख़्तियारनि खां SSP दादू शीशन जद दादू इंसानी हक़ूक़ जे तंज़ीमनि खां मुतालबो कंदे चयो त प्यारो स्टेशन ते थरदीप माइक्रो फाइनेंस ते मुक़ररु ब्रांच मैनेजर वसीम राधड़ ऐं इन सां गॾु लोन ऑफिसर मुजाहिद चांडियो खे अहिड़ी किरियल हरकतूं करण ते नोटिस वठी नौकरी तां बरतरफ़ कयो वञे। यादि रहे त प्यारो स्टेशन थरदीप ते मुक़ररु अमले जी अहिड़े हरकतनि जे करे हिकु ॾींहुं अॻु PP अॻवान मोहम्मद पन्नाह अबड़ो बि एहतजाज कयो हो, जंहिंजो हिन वक़्त ताईं आला इख़्तियारनि को बि नोटिस न वरितो आहे। उन्हनि खे असां रिश्वत वग़ैरह ॾियूं त पोइ असांजो कमु ग़रीबनि जो केॾांहुं हली सघंदो। तव्हां केतिरो घणा दफ़ा लोन खयो? सर असां घटि में घटि 4 चकर तक़रीबन खयो आहे। का बि शिकायत न का बि शिकायत न आहे। 20 चकर 25 चकर अॻु में पाण लोन पिया रहियो।